सो गाइस हाणे सीन इहो आहे त मां बिल्कुलु हाणे ई पंहिंजो पेपर ॾेई करे ॿाहिरि निकितो आहियां ऐं हाणे जेको आहे सो अॼु पेपर वग़ैरह कीअं थियो उन जे बारे में मतिलबु जेका डिस्कस नथा कयूं थी वियो बसि जीअं बि थियो पर अॼु जेका आहे सो 12 नवंबर ते शाम जो आहे लाहौती मेलो हैदराबाद में। सो वी आर वेरी एक्साइटेड अबाउट दिस मेलो जॾहिं असांखे ख़बर पई उन वक़्तु असीं टिकेटूं वग़ैरह वठी छॾियूंसीं पर हाणे जेका आहे सवेरा असां वेंदासीं पंहिंजी हॉस्टल ते उते कंदासीं रेस छो त पेपरनि जा जेके ॾींहं हूंदा आहिनि उन में असांजी रुटीन जेका हूंदी आहे उहा सफ़ा मतिलबु बेकार क़िस्म जी हूंदी आहे जंहिंजे करे असीं निंड वग़ैरह कोन कई राति जो हाणे थोरी आरामु कंदासीं ऐं पोइ शाम जो जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी करे पाण ते वेंदासीं हैदराबाद लाहौती मेले ते। सो गाइस बी विद अस। सो गाइस हिन वक़्तु थिया आहिनि 5 ऐं मां पंहिंजे दोस्तनि ॾे आयो आहियां रूम ते त जीअं असां गॾिजी करे जेको आहे सो हलूं 5 बजे पॉइंट ते निकिरंदी आहे असांखे थोरी लेट थी वई आहे ॾिसूं था त पॉइंट मिलंदी आहे न। हा अदनान अचो। सो लेट थी विया काफ़ी मिलूं था पॉइंट में या वरी जेको आहे लाहौती मेले में बाद। अस्सलाम वालेकुम गाइस। छा थो फील थिए अॼु मां पेपर मां बि थोरो माना फारिग थी विया आहियूं साईं। बिल्कुलु अॼु पेपर बि असांजो ॾुखियो में ॾुखियो ख़तमु थी वियो अलहमदिल्ला ऐं ॿियो असां फस्ट टाइम इनखे जॉइन करे लाहौती मेले खे थी असांजे लाइ हिकिड़ी वॾी एक्साइटमेंट हूंदी त असां इनखे जॉइन कंदासीं। ओके हाणे लेट थी विया अचो ब हैदराबाद क्लब जे ॿाहिरि ऐं वेट पिया कयूं टिकेट जो त असां वटि 2 टिकेटूं जेके आहिनि उहे मतिलबु हाणे असीं वठंदासीं रिसीव कंदासीं ऐं बाद में हलंदासीं हैदराबाद क्लब ते। सो बी विद अस इंजॉय कंदासीं लाहौती मेले में असां गॾु मौजूदु आहे उहा कंदा साथ लाहौती मेले जे लाइ असां एंट्री थी विया आहे असां फस्ट टाइम गुज़रंदो। हेॾा असां ॿिया बि दोस्त मुंहिंजा हुबली चना छा चवणु चाहींदो तारिक छा चवणु चाहींदो अॼु लाहौती मेले त सालु पिया तारे एक्साइटेड आहियो था? अच्छा हीअ असांखे मतिलबु आयो आहे निशानीअ जे हिसाब सां सही आहे गुड आहे। असां लाड़काने जा कुझु आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि मीराणी सभु को सुञाणे असांजो मित्र आहे जेके रैप म्यूज़िक क्रिएट कंदा आहिनि उनखां अलावा जेका सो व्लॉगिंग बि हुन में शामिलु हूंदी आहे ऐं रोस्टिंग वग़ैरह में शामिलु हूंदी आहे। असली मतिलबु रोस्टिंग आहे। छा पियो फील थिए अॼु लाहौती मेले जे लाइ छा प्रिपेरेशन आहिनि? परफॉर्मेंस अमजद जी आहे छो त रोस्टर सां गॾु सिंगर बि आहे। अच्छा सही इन करे असांखे वजह त हिन गॾु तक़रीबन हिकिड़ो ग्रुप बि आहे इन करे चेयर करणु आहियूं। बाक़ी साईं बाक़ी मुंहिंजी जेका तव्हां फीलिंग था पुछणु चाहियो त आई एम एक्साइटेड फॉर द परफॉर्मेंस। बाक़ी जेको सॼो माना सीन थियो आहे उहो स्पेशल थैंक्स माना सैफ समीर जो ऐं सॼी लाहौती टीम तव्हां जेको क्रेडिट वञे थो। बाक़ी भाऊ जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो। सो गाइस हिते वरी मतिलबु प्रिपेरेशन वग़ैरह हले पई ऐं जेको वेहण वग़ैरह जो सिस्टम आहे अंदरि ओॾी वरी हलंदासीं हुते प्रोग्राम वग़ैरह स्टार्ट आहे ऐं हेॾा ॾिसो था तव्हां बाक़ाइदा जेके बैंड्स वग़ैरह आहिनि उहे पंहिंजी प्रिपरेशन्स कंदियूं। सो गाइस ही पोयां सेशन जेको आहे सो हले पियो जंहिंमें मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मतिलबु डिस्कशन वग़ैरह हले पई ऐं कुझु ई देरि में हिते वरी परफॉर्मेंसिस बि थींदियूं ऐं ॿी स्टेज जहिड़ा आहे जेका मेन स्टेज आहे हुते वरी बाद में आख़िर में जेका सेशन में जो स्केचिस बैंड जे तरफ़ां परफॉर्मेंस थींदी। सो असां ॾिसूं पिया मज़ो अचे पियो। हाणे असां जेका पहिरियां स्टॉल घुमूं था हिते मतिलबु स्टॉल आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जा ऐं जेके जेका आर्ट सां बि रिलेटेड आहिनि कुझु शयूं इहो घुमंदासीं हुन खां बाद में जेका सो असां जेके परफॉर्मेंसिस आहिनि उहे ॾिसंदासीं। अचो त असांजो नंढो जेको आहे थियो आहे हुबली चना जेको इंजीनियर हुबली चना उहो मतिलबु चए थो की ॿारनि वारी गेम करे ॿार ॾिसो खेॾी रहियो आहे। हाणे इहा हिन ॿार खे ठहे थी गेम ठीकु आहे न पर हिन ॾाढी वारे शख़्स खे इहा गेम बिल्कुलु बि नथी ठहे पर पोइ बि चए थो मां खेॾां।
शायदि मुझे हिन साइड वारा जेके बि स्टॉल हुआ हुआसीं विज़िट कयासीं ऐं हाणे जेका सो असां हिन साइड वारा जेके स्टॉल्स आहिनि उहे विज़िट कंदासीं जेके फूड स्टॉल्स आहिनि मोस्टली ऐं ॾिसूं था कुझु खाऊं पीऊं पिया था ऐं हुन खां अलावा जेका सो ॾाढो मज़ो लॻो पियो आहे मुख़्तलिफ़ माण्हू जेका उहे अचनि था पिया ऐं पंहिंजी जेका सो आर्ट जी एग्ज़िबिशन बि हिते कनि था पिया उहा म्यूज़िक जी सूरत में हुजे उहा जेका सो ॿिए कंहिं सूरत में हुजे सो गाइस असांखे लॻी हुई शदीद तरीन बुख सो असां हिते जेका सो बर्गर वग़ैरह खाईंदासीं गॾिजी करे हिते माना तव्हांखे सभ खां वधीक पसंदीदा शइ कहिड़ी वणे थी माना माशाल्लाह सब का प्लान मैनेजमेंट बेहतरीन है वो असांजो अल्हम्दुलिल्लाह जो असांजो स्टॉल लॻल आहिनि गेम्स आहिनि खाइण पीअण जी चीज़ूं आहिनि असांजो 360 डिग्री अञा जेका सो म्यूज़िकल नाइट्स अञा सही तरीक़े सां स्टार्ट थी कोन्हे का न असांजो फेवरेट सिंगर्स आहिनि शेफ समेत जो आहे सनम माविया सनम माविया की असांखे स्केचेस आहिनि उहे परफॉर्म कंदा आहिनि इंशाअल्लाह असांखे ॾाढो मज़ो ईंदो इंशाअल्लाह असांखे मज़ो ईंदो थींदा रहनि सकाफ़त आहे ओतिरो बहितरीन तारिक जलवानी साहब बि असां सां गॾु आहे कॉफ़ी में मसरूफ़ आहे हुन खां पुछूं था त उहो कीअं थो फील करे तारिक यार नो कमेंट्स तमामु नो कमेंट्स मतिलबु एतिरो पॉजिटिव आहे एतिरो नेगेटिव आहे पॉजिटिव हिसाब सां अच्छा दानिश मुंहिंजो नाले भाई बि असां सां गॾु मौजूदु आहे दानिश थोरो तेज़ आवाज़ सां ॿुधाइजो वालेकुम सलाम ज़बरदस्त मज़ो अचे थो तव्हां ॿुधायो मज़ो अचे थो सिंधी असांजा अॻिते वधंदा रहंदा म्यूज़िक थींदी मेला थींदा रहनि जेका सो लाहौती मेला मचंदा रहनि आमिर मशहूरी बि असां सां गॾु मौजूदु आहे छो भला ॿई इलेक्ट्रॉनिक वारा नो कमेंट्स तव्हां मना थियल आहे फैकल्टी तरफ़ां माना पॉजिटिव आहे एतिरो मज़ो अचे थो जो माना तव्हां माना बयानु नथा करे सघो अनबयानेबल वर्ड्स ई न आहिनि सही सही उहो बि त माना आई आहे गाइस हाणे असां वेट कयूं पिया आहिनि मेन स्टेज ते शेफ समीर जो हेॾा गॾु सभई असां मौजूदु आहियूं तमामु घणो टाइम थियो आहे वेट कयूं था होॾे जेका ॿी स्टेज आहे हुते जेका परफॉर्मेंस वग़ैरह हुई उहा ख़तमु थी वई ऐं हाणे हिते जेका सो मेन परफॉर्मेंस थींदी जंहिं लाइ असां एक्सकर्शन जा आहियूं सो गाइस हाणे द मोस्ट अवेटेड मूमेंट शेफ समीर जो हिमसेल्फ أساس الحسن النشيب أساس الحسن النشيب آकर के है जगाया आकर के है जगाया वो सांस तले आज नींद नशीब नींद नशीब आकर के है जगाया अल्लाहू 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 यहाँ तुमने चेहरे से यहाँ तुमने चेहरे से वही अहले दिल को खुदा के लिए हमें जिंदा रहने दो हसनैन भगवान जहरादा शाह है पीर हमार हमें जान से प्यार कम बस कलम बस अली बस अली कम बस कलम शहबाज कलंदर है पीर हमारा शहबाज कलंदर हमें जान से प्यारा ऐसी जान चलती है जाम छोड़ देते हैं शराब बनती है हसीनों की जुल्फ
लगे जरा। क्या खूब तेरी इस उल्फत में, क्या खूब तेरी इस उल्फत में, मिस्कीन से मैं सुल्तान हुआ। ये जान सानत हो चढ़े, ये जान सानत हो चढ़े, ये जान सानत हो चढ़े, सो सिंधु वाले बने बिल्कुलु मतिलबु जेका तमामु घणो असांखे ऐं जेका सो हेड्स ऑफ टू सेट समय जो प्रोग्राम जेका सो अरेंज करे डिसिप्लिन असां सुठी मैनेजमेंट ऐं हाणे तव्हां सां नेक्स्ट विदाउट ऐं होप यू एंजॉय दिस लॉन्ग